अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मां आहियां ज़ुल्फ़कार वली ऐं अवां ॾिसी रहिया आहियो चांटका न्यूज़। नाज़रीन, अॼु असां मौजूदु आहियूं लाड़काने शहर में ऐं लाड़काने शहर जो हिकिड़ो तमामु हिकिड़ो बहितरीनु इदारो ऐं मुमताज़ वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जो जेको कमु आहे उन में जेको बेसिक त हुननि जो जेको कमु आहे उहो बुकनि सां रिलेटेड आहे, किडनी सां। पर उन खां अलावा बि जेकॾहिं उन्हनि जो को बि जेकॾहिं हिननि वटि ग़रीब मिसकिन जेकॾहिं को माण्हू अचे थो त उनखे कंहिं बि डॉक्टर ॾे इन्हनि वटि लिस्ट आहे, उन में 50-60 जेतिरो बि आहे उहो डॉक्टर साहिब खां असां पुछंदासीं त उन्हनि में हिननि रिफ़र कंदा ऐं उन्हनि जी तमामु वॾी हेल्प थींदी आहे बग़ैर कंहिं पैसनि जे। ऐं उन में मिसकिन तबिको त बिल्कुलु अचे थो पियो, पर हिते मूं जॾहिं पाण ॾिठो त हिते जेको मिडिल क्लास जा माण्हू बि आहिनि जेके मीडिया ते अचनि न पिया, पर उहो असां बि सुठो कोन सम्झोसीं त उन्हनि खे असां जेको असां आणियूं स्क्रीन ते। पर हिते इहो कमु थिए थो ऐं ॾाढो बहितरीनु कमु आहे। त लाड़काणे शहर जे हवाले सां त हूअं बि तमामु घणा इदारा कमु कंदड़ आहिनि, पर उन में सर फ़हिरिस्त जेको आहे उहो मुमताज़ वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन आहे। उन वारे सां असां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं डॉक्टर साजिद अली अब्बासी साहिब सां। त अचो त उन्हनि सां इहे ॻाल्हि ॿोल कयूं त हिते जेको हिननि बुनियादु विधो हिन मुमताज़ वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जो, उहो कॾहिं विधो ऐं कहिड़े मक़सद लाइ ऐं किथां मुतासिर थी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर साहब, ही जेको तव्हांजी मुमताज़ वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन आहे उन में जॾहिं तव्हां आइडियाज़ तव्हांजे ज़हन में आया या तव्हां मुतासिर थिया कंहिंखां, या जेको ग़रीब मिसकिन माण्हू जे लाइ तव्हांजे दिलि में हमदर्दी जेका पैदा थी, उहा कॾहिं थी? वो सर 2017 में मां FCPS पास कई यूरोलॉजी सब्जेक्ट में। FCPS यकीनी तमामु मुश्किल एग्ज़ाम हूंदा, उहो असां पास करे ऐं पास करण वक़्तु ई मूं इहो सोचियो त हीअ जेकी डिग्री आहे उहा ग़रीब माण्हुनि जे लाइ मां वक़्फ़ु थो कयां। काफ़ी दोस्त डॉक्टर आहिनि जेके उन्हनि जो ड्यू राइट आहे, उहे शाम जे टाइम ते पंहिंजो टाइम ॾेई करे अर्निंग कनि था। मूं चयो ही शाम जो टाइम जेको बि आहे मूं अलाह साईं जी राह में वक़्फ़ु थो कयां ऐं इन डिग्री जे एवज़ मां प्राइवेट पैसनि कमाइण वारी क्लिनिक न खोलींदुमि ऐं मां फ़ी सबील लाइ इदारो हिकिड़ो क़ाइमु कंदुमि, जंहिंजो मूं नालो जेको रखियो मां पंहिंजे अमर ते रखणु मुनासिबु सम्झो। हुन जो को न को नालो रखी सघिजे पोइ, पर यतीमी जी हालति खां वठी करे अमां असांखे अनपढ़ियल हूंदे असांखे तमामु घणी तालीम ॾिनी ऐं तमामु हेल्प कई ऐं उन जे बाइस ई असां हीअ डिग्री पास करण जे क़ाबिल थी सघियासीं। पोइ मां हिन जो नालो मुमताज़ वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन रखियो ऐं इन जो बुनियादु मां 2017 जे एंड में माना नवंबर-दिसंबर जे महीने में मां हिन जो बुनियादु रखियो। इहो त ॾाढो सुठो जेको तव्हां अमर जो जेको नालो रखियो। ख़ासि तौर ते जॾहिं बि अहिड़ा इदारा हूंदा आहिनि, जीअं इमरान ख़ान साहब जीअं पंहिंजे कैंसर हॉस्पिटल ठाराई शौकत ख़ानम जे नाले सां, वरी उमर शरीफ़ पंहिंजी अमर जे माउ जे नाले सां ठारायो, त हाणे इहो हिकिड़ो ॾाढो सुठो हिकिड़ो नालो खणी कंहिंजो बि, पर ख़ासि तौर ते जॾहिं माउ जो नालो हूंदो आहे त उन में अञा वधीक माण्हू पंहिंजी दिलचस्पी जेको आहे सो हुन इदारे सां ॾेखारींदो आहे। अच्छा, हाणे तव्हां जेको बेसिक आहे, जेको तव्हांजो जेको ॻोठु आहे, तव्हांजो जेको तालुक़ु आहे, जेको तव्हांजो रिहाइश हुई, तव्हांजी जेका एजुकेशन हुई, उहा बेसिक किथां जी आहे? मुंहिंजी तालीम, मुंहिंजी रिहाइश लाड़काणे जी आहे। मां जेको आहे सो MBBS इंटर ताईं गवर्नमेंट पायलट हाई स्कूल में पढ़ियो आहियां। उन खां बाद में चांटका में आयासीं ऐं FCPS बि मूं चांटका यूरोलॉजी डिपार्टमेंट मां ट्रेनिंग कई आहे ऐं एग्ज़ाम जेको आहे सो मुंहिंजो कराची में थियो ऐं एग्ज़ाम मां उहो पास करे हीउ इदारो क़ाइमु कयो आहे। मुंहिंजो बुनियादी तालुक़ु लाड़काणे सां ई आहे। तव्हांजो जेको तालुक़ु आहे उहो जेका ख़ासि तौर ते जेका हीअ जेको वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन आहे उहा आहे किडनी जे हवाले सां। हाणे जेकॾहिं मुख़्तलिफ़ माण्हू अचनि था, जीअं मूं ॾिठो बि सवेर ॾिठो बि ऐं असां पंहिंजी स्क्रीन ते बि ॾेखारींदासीं त हिते तमामु फीमेल ऐं मेल ॿार बच्चा तमामु घणा हिते अचनि पिया। त मुख़्तलिफ़ जेके बीमारियूं आहिनि उन हवाले सां जेकॾहिं तव्हांखे या उन्हनि ग़रीब मिसकिन मारवाड़ा जेके अचनि था हिते पंहिंजी ज़रूरियात पूरनि करण जा सिहत जे हवाले सां, त पोइ तव्हां उन्हनि खे कीअं ॿियनि डॉक्टर्स खे या तव्हां सां जेके डॉक्टर्स आहिनि उहे केतिरा तव्हां सां ताउन में आहिनि? मां यूरोलॉजी में आयो ई अदीबुल हसन रिज़वी साहब जन खे आइडियल रखी करे आहियां, छो जो उहो कराची में हुननि जो तमामु बहितरीनु कमु SIUT इदारे जे नाले सां हली रहियो आहे। उहो हाणे थ्रू आउट पाकिस्तान पर ऑल ओवर वर्ल्ड उन जो कमु हली रहियो आहे। मां यूरोलॉजी में उन्हनि खां इम्प्रेस थी करे आयुमि ऐं मां जॾहिं पास कई त उन्हनि वांगुरु ई मां हिकिड़ो क़दमु खयों जो मां हीअ डिग्री फ़ी सबील लाइ ॾेई करे ऐं मां फ्री ऑफ कास्ट कमु कयो। हिते जेकी मां सर्विस ॾियां थो त पेशेंटनि खां पंहिंजी चार्जिस रुपयो बि नथा वठूं
अल्ट्रासाउंड हिते कयूं था उन जूं बि चार्जिस न आहिनि। 5-7 ॾींहंनि जी असां मेडिसिन बि उनखे घर जे लाइ मरीज़ खे ॾियूं था। त ही यूरोलॉजी जे हवाले सां तमामु उन्हनि खे फ़ाइदो थिए थो। माना मिसकिन माण्हूअ खे 1500 खां 2000 जो मूं वटि अचण सां उन्हनि खे फ़ाइदो थिए थो। बाक़ी मां ॿियनि दोस्त डॉक्टरनि खे, कुझु मुंहिंजा सीनियर हुआ, कुझु मुंहिंजा बैचमेट हुआ, उन्हनि खे अर्ज़ु कयोसीं त बाबा मां फ़ीस बि लाइ कमु कयां थो, तव्हां एतिरो कयो जो मां तव्हां ॾे पेशेंट रेफ़र कयां। त मुंहिंजा रेफ़र थियल पेशेंट जेके आहिनि उन्हनि खां तव्हां रुपयो बि न वठो। ऐं उन्हनि तमामु घणी सुठी मोट ॾिनी। तक़रीबन 150 खां 200 डॉक्टर असांजी टीम में आहिनि। उन्हनि ॾे मां रेफ़र कंदो आहियां त उहे बि फ्री ऑफ कास्ट मरीज़ जी हेल्प कंदा आहिनि। जीअं असां हिते कुझु मरीज़नि सां ॻाल्हि ॿोल बि कईसीं ऐं उन्हनि खां असां हाल वाल वरितोसीं इन हवाले सां त जेके मुख़्तलिफ़ जेके इशूज़ आहिनि इन किडनी खां अलावा बि, त उन हवाले सां जेकॾहिं उन्हनि माण्हुनि इहो ॻाल्हायो बि आहे असां सां त जेकॾहिं उन सां जेके इहे प्रॉब्लम्स थियनि था त उते जेको तव्हां रेफ़र कयो था त उन रेफ़र करण सां जेका उन्हनि जी जेका बचत आहे, जेका सवली सिंधी में चइजे, उहा फ्री ऑफ कास्ट थींदी आहे या उन में कुझु जेको आहे सो घटिताई थी वेंदी आहे। इहो बि थोरो क्लियर कंदा हलो त जीअं असांजा व्यूअर्स जेके आहिनि उहे तव्हांजी हिन वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन खे चङी तरह सम्झी सघनि। साईं ममताज़ वेलफेयर साईं ॾींदा आहियूं इलाज लाइ। साईं जेको बुकिंग जो मसइलो हूंदो आहे, अल्हम्दुलिल्लाह साईं अल्ट्रासाउंड बि कढंदो आहे, तंहिं सां गॾु दवायूं बि ॾींदो आहे। अगरि जे वरी ॿियो को अहिड़ो मसइलो हूंदो आहे त उन लाइ साईं पर्ची कढे ॾींदो आहे। सॼे लाड़काणे में जेके वॾा वॾा डॉक्टर आहिनि साईं जी पर्ची खणी वेंदा आहियूं, उतां माना ग़रीबनि खे रिलीफ मिलंदो आहे। हुन खां अलावा साईं असांजो हिकु माइट हुयो तमामु मिसकिन माण्हू हो जेको गॾां गाॾो हलाए पेट पालींदो। उन वीचारे जो अचानक एक्सीडेंट थी पियो मोटर साइकिल सां, जंहिंजे नतीजे में उन ग़रीब जी ॼाड़ी भॼी पई। ॼाड़ी भॼी पई, साईं ॾे आयासीं, साईं सां हाल कयोसीं। साईं चयो को ॻाल्हि न आहे। साईं पर्ची ठाहे ॾिनी, जेका डेंटल डॉक्टर आहे, नालो मूंखे हाणे यादि नथो अचे, उन ॾे साईं ॾे खणी वियासीं। अवल ॿिए डॉक्टर खे उन्हनि वीचारनि ॾेखारियो, जंहिंखां ₹1,00,000 फ़ी घुरियऊं त ₹1,00,000 तव्हां खां वठंदासीं, पोइ तव्हांजी ॿ चकर ऑपरेशन कंदासीं ॼाड़ी जी। ॼाड़ी हुन जी 2 हंधनि खां बगल आई। साईं सां ॻाल्हि कई त साईं महिरबानो लिखी ॾिनई असांखे पर्ची ठाहे। वियासीं उते सेंटर ते, साईं खे ॾिनीसीं उहा पर्ची। अल्हम्दुलिल्लाह साईं असां सां वॾी उन ग़रीब सां रिआयत कई। 55,000 में उहे ऑपरेशन कई, 45,000 साईं जे करे असां सां रिआयत कई। सही, जेके रेफ़र कंदा आहियूं, मिसाल ॻाल्हि को प्रोफेसर आहे, पंहिंजी फ़ीस 800 थो वठे, त उनखे असां रेफ़र कंदासीं, हू असांजो लेटर होॾे ॾेखारींदो त हू पंहिंजी फ़ीस जो रुपयो बि न वठंदा, फ्री ऑफ कास्ट हुननि खे उहो पवंदी। बाक़ी जेकॾहिं कोई उन्हनि जी मेडिसिन अफोर्ड नथो करे सघे, उहो मूं ॾे ईंदो त हीअ अफोर्ड बि नथो करे सघां, पोइ इदारे जे तरफ़ां असांखां जेकी पुॼंदी आहे त उन में बि असां उनजी हेल्प कंदा आहियूं। को माण्हू जेकॾहिं तव्हांखे कराची रेफ़र करिणो आहे, हीअ त लाड़काणो त ठीकु आहे, पर जेकॾहिं तव्हांखे को पेशेंट मोकिलिणो आहे तव्हांखे कराची, त पोइ उते बि तव्हांजा वास्ता आहिनि, या जेकॾहिं को ग़रीब मिसकिन माण्हू आहे जंहिं वटि किरायो भाड़ो न आहे ऐं जंहिं वटि का एम्बुलेंस जे लाइ तेल कोन्हे को, ज़ाहिर आहे पैसो त जिते किथे ख़र्चु थींदो आहे, त पोइ तव्हां ज़ाती तौर ते या पंहिंजा वास्ता यूज़ कंदा आहियो। असां वटि रिसेंटली हिकिड़ो माण्हू आयो आहे जंहिंजे फ़र्ज़ंद खे पैदाइशी नफ़्स जी नलकीअ में ॻंढि हुई। उहो असां वटि इहा गुज़ारिश खणी आयो इदारे में त मां जेको 15 महीने कराची वञा थो पियो, त असां उनखे इदारे जे तरफ़ां उन्हनि खे यकीन ॾियारायोसीं त 2-3 महीननि जो जेको तुंहिंजो किरायो अचे थो ओट मोट जो, उहो असांजो इदारो अफोर्ड कंदो। बाक़ी बि चइनि दोस्तनि खे अर्ज़ु कयो थिए 2-4 महीननि जो उन्हनि बि, यानी कि 6-8 महीननि जो असां उनखे किराए जे लाइ असां उन्हनि खे बंदोबस्तु करे ॾिनो आहे। जेतिरी असांजी वस आहे ओतिरी असां उन में बि माण्हुनि जी हेल्प कयूं था। बाक़ी कराची में SIUT में या मुख़्तलिफ़ शोबनि में मुंहिंजा दोस्त डॉक्टर आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश कंदा आहियूं त हीअ पेशेंट ग़रीब आहे, अचेव थो, तव्हां उन्हनि जा मां नंबर बि ॾेई छॾींदो आहिनि, त उहे उन्हनि जी उते बि हेल्प कंदा आहिनि। हिते तव्हांजे हॉस्पिटल में, हिते जेको तव्हांजी ऑर्गेनाइज़ेशन आहे उन में अव्हां खां अलावा ॿिया केतिरा डॉक्टर्स तव्हां सां हूंदा आहिनि हिते, ऐं उन खां अलावा हिते जेके तव्हांजी जेके मशीनरी आहे उते कहिड़ी कहिड़ी अवेलेबल आहे जेका माण्हुनि खे जल्दी जल्दी जेको तव्हां फैसिलिटीज़ पेश कयो था पिया, ऐं उन्हनि खे जेको मां ॾिठो त हिते दोस्त अचनि था
ईज़ीली हिते पहुची था वञनि ऐं हीअ एरिया बि अहिड़ी आहे जेको लाड़काणे जो मुख्य एरिया आहे त हिते हिकिड़ो त इहो। ॿिए नंबर ते हीअ जेको तव्हां जंहिं बिल्डिंग में वेठा आहियो त इहा छा तव्हांखे बग़ैर रेंट जे डोनेट थियल आहे ऐं त पोइ इन खां अलावा बि तव्हांजो जेको पंहिंजो जेको इदारो आहे त इनखे वधाइण जेको आहे सिलसिलो? जी जी, मां हिन इदारे खे वधाइण लाइ हिन इदारे जो 10,000 फुट प्लाट जेको मुमताज़ वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे नाले सां आहे उहो मूं परचेज़ कयो आहे। ऐं जीअं जीअं मूंखे कुझु न कुझु डोनेशन थींदी रहंदी आहे त मां उहो कमु बि कराईंदो आहियां उते। ऐं उनखे अलावा ही मुंहिंजो दोस्त जो बंगलो आहे उहो उन फ़ीस बि लाइ मूंखे ओसि ताईं ॾिनो आहे जेसि ताईं उन चयो आहे त तुंहिंजी अस्पताल फुल तांबीर नथी थिए, तूं हुतां शिफ्ट नथो थिए, ओसि ताईं ही फ्री ऑफ कास्ट आहे। हिन जी बिजली, हिन जी रेंट ऐं उनखां अलावा चौकीदार जेको आहे उहो सॼा असांखे फ्री ऑफ कास्ट आहिनि। यकीनन अलाह जे कम में तव्हां अॻिते वधो था त अलाह साईं बि अहिड़ा सुठा दोस्त मिलाए थो जो मदद थिए थी पई। अच्छा, हीअ त अची वई हाणे तव्हांजे हिन इदारे में। हाणे जेकॾहिं हिते बंगले में असां ॾिसूं था त तव्हां पाण क्लियर करे वियो त हीअ जेको शयूं डोनेट थियनि थियूं, पर इन खां अलावा बि डॉक्टर साहिबु तमामु घणियूं माना शयूं अचनि थियूं जंहिंमें ज़रूरत तव्हांखे बि थिए थी पई ऐं पेशेंट्स खे बि थियनि थियूं। त उन हवाले सां छा तव्हांखे ॿाहिरि मुल्कनि मां फंड्स मिलनि था या हितां जा जेके मुखियर हज़रात आहिनि उहे तव्हां सां ताउन कंदा आहिनि या जेके पंहिंजे सोर्स जे हवाले सां तव्हां हिते मुखियर जेके दोस्त आहिनि उहे तव्हां सां हेल्प कंदा आहिनि? मूंसां मुख्य हेल्प में जेके मुंहिंजा दोस्त डॉक्टर आहिनि उहे हेल्प कंदा आहिनि। पोइ हर को हिकु त पेशेंट बि असांजा ॾिसंदा आहिनि, पोइ को 500 को 1000 को 2000 उन्हनि जी बि दोस्त सपोर्ट कंदा आहिनि। के अलाह वारा अहिड़ा आहिनि जंहिं चयो आहे त बाबा पूरो महीनो जेतिरी बि तुंहिंजी मेडिसिन अचे थी उहा असांजे तरफ़ां हूंदी, हीअ मेडिसिन खुटंदी न, ऐं खुटंदी आहे असां उन्हनि खे गुज़ारिश कंदा आहियूं त उहे असांखे अरेंज करे ॾींदा आहिनि। असांखे अल्ट्रासाउंड जेको हीउ पियो आहे उहो बि कंहिं दोस्तनि वठी ॾिनो आहे। ऐं मूं वरी इहो चयो त मुख़्तलिफ़ कैंपियूं असां जॾहिं करणु वेंदा आहियूं त असांखे हीअ अल्ट्रासाउंड गाॾी में खणणु ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे। हे रिसेंटली हफ़्ते ॿिनि जी ॻाल्हि आहे त मूं कुझु दोस्तनि खे गुज़ारिश कई त मूंखे अल्ट्रासाउंड खपे जेको पोर्टेबल हुजे। पोइ अलाह साईं जी महिरबानी आहे ऐं अलाह साईं उन्हनि जीअं असांखे हीअ कंट्रीब्यूशन कनि था उन्हनि खे अजुर अज़ीम अता कंदो। पोइ उन्हनि बिला झिझक उन्हनि जो मूं ते ट्रस्ट आहे, उन्हनि मूंखे जेके आहिनि उहे पैसा अरेंज करे ॾिना आहिनि। मूं उहो कराए हाणे मुंहिंजो ॾींहं ॿिनि में उहो पोर्टेबल अल्ट्रासाउंड बि ईंदो। ईअं ई अलाह साईं जे तरफ़ां असांजी मुखियर हज़रात जेके आहिनि उहे हेल्प कनि था पिया। हीअ त थी विया मुखियर हज़रात या तव्हांजा जेके दोस्त आहिनि तव्हां सां कनि था, पर हिते सुवाल इहो पैदा थो थिए त हीअ अहिड़ा जेके तव्हां जहिड़ा दोस्त नौजवान ऐं हिते त असां ॾिसूं था त 500 800 1000 रुपया डॉक्टर साहिबु फ़ी वठंदा आहिनि ऐं उहो पंहिंजो जेको आहे सो ठीकु आहे उहो पंहिंजो कमु कंदा आहिनि। पर जेकॾहिं उनखां पोइ तव्हां पंहिंजी ड्यूटी करे उनखां बाद में तव्हां जेकॾहिं अवाम जे लाइ फ्री ऑफ कास्ट टाइम ॾियो था त इहो हिकिड़ो ख़ुदि उन में हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन आहे। पर इन सिलसिले में छा प्राइवेट माण्हुनि खां अलावा तव्हांखे गवर्नमेंट जे तरफ़ां को साथ या को तव्हांखे मशीन या को तव्हांखे को डोनेट या तव्हांजे जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि जो पघारूं त उन जो सिलसिलो गवर्नमेंट जो सिलसिलो सिंध गवर्नमेंट हुजे भले खणी वफ़ाक़ हुजे तव्हांखे को ताउन आहे? न, गवर्नमेंट जे हवाले सां अञा न कंहिं असां सां राब्तो कयो आहे, न असां कंहिंसां राब्तो कयो आहे। हीउ जेको बि असां कमु कयूं था पंहिंजे मदद पाण था कयूं ऐं उन्हनि में माण्हुनि जो रिश्तेदारनि जो साथ आहे जंहिंजे मदद सां ही जेके माण्हू रखिया आहिनि उन्हनि जी पे बि ॾेई था वञूं ऐं दवाऊं ऐं सभु कुझु जेके अख़राजात आहिनि रनिंग कास्ट मुंहिंजी इतां ई थिए थी पई। गवर्नमेंट जो असां सां को सहकार न आहे। असांजे चांटका जे व्यूअर्स खे असांजे जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे आख़िर में तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदव त जीअं तव्हां वटि दोस्त अचनि या तव्हां वटि जेके फैसिलिटीज़ आहिनि उहे कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि त जीअं जिथे जिथे असांजा व्यूअर्स आहिनि उहे तव्हां ताईं पहुची सघनि, छो त हीअ बि हिकिड़ो कार ख़ैर आहे जीअं माण्हुनि ताईं मैसेज पहुचे ऐं उहे तव्हां ताईं पहुची सघनि। जेकॾहिं कंहिं हिकिड़े बि पेशेंट जी जेकॾहिं हयाती बची थी पए त उहो असांजे लाइ बि बहितर हूंदो जेके तव्हां मैसेज ॾियणु चाहियो। जी जी, असां पंहिंजे ॿुधंदड़नि खे इहो मैसेज ॾींदासीं त मूं हिते 10,000 फुट प्लाट वरितो आहे ऐं यकीनन उनखे डेवलप कराइण लाइ हैंडसम अमाउंट खपंदो आहे जंहिंजे करे हिन पैगाम खे मुख़्तलिफ़ हंधनि ताईं पहुचाइनि ऐं मुखियर हज़रात ताईं पहुचाइनि त जीअं उन इस्पताल जो कमु मुकमिल थी सघे। छो जो मुंहिंजो फ्यूचर प्लान इहो आहे त जॾहिं बि मां ऑपरेशन बि कंदुमि गुर्दनि जी जेकी ॿाहिरि 25 30 35 40 हज़ारनि ताईं लॻे थी उहा बि मां फ्री ऑफ कास्ट कंदुमि त ग़रीबनि जे लाइ तमामु घणी सहूलियत थी पवंदी।
त मुंहिंजो इहो ॿुधंदड़नि खे गुज़ारिश आहे त मुखैर हज़रात ताईं मुंहिंजो पैगाम पहुचाइनि ऐं मिसकीननि ताईं पहुचाइनि त जीअं मिसकीन अचे करे हिन सहूलियत मां फ़ाइदो वठनि ऐं लाड़काणे जा तक़रीबन मुख्य जेके बि डॉक्टर आहिनि उहे असां सां टीम में शामिलु आहिनि त उन्हनि खे फ़ीस भरण जे करे कंहिंखे माना धिका थाबा न झलणा पवनि, उहे असांजे इदारे ते अचनि, असां उनखे लेटर ठाहे ॾींदासीं, उहो बाइज़त उनखे डॉक्टर साहिबु चेक बि कंदा ऐं उन्हनि जी फ़ीस बि हू न भरींदा। त इहो पैगाम आहे जेको डॉक्टर साजिद अली अब्बासी साहब, थैंक यू वेरी मच सर। तव्हां अॼु असांजे चांटका जे व्यूअर्स खे टाइम ॾिनो, असांजे चैनल खे टाइम ॾिनो, मूंखे तव्हां टाइम ॾिनो, मुंहिंजे सथ खे टाइम ॾिनो, थैंक यू वेरी मच सर। वॾी महिरबानी साईं। नाज़रीन, तव्हां डॉक्टर साजिद अली अब्बासी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हीअ आहे मुमताज़ वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन ऐं लाड़काणे जे मुख्य एरिया में जेको ओठा चौक मशहूरु आहे उनजे भरिसां ई हिननि जो इदारो आहे ऐं असांजूं दुआऊं, असांजे व्यूअर्स जूं दुआऊं हिननि सां गॾु आहिनि। जेको हिकिड़ो अलम खणी अॻिते निकिता आहिनि, हिकिड़ो सचाई ईमानदारी सां डॉक्टर साजिद अली अब्बासी, जिते माण्हू किरोड़े रुपया कमाइनि था, जिते लाड़काणो त ईअं बि चयो वेंदो आहे त हिते प्राइवेट सेंटर जेके आहिनि उहे एतिरी तादाद में आहिनि, एतिरा होटल बि कोन्हनि। उन दौर में जेकॾहिं को माण्हू पंहिंजी जेको जिस्मानी तौर ते पंहिंजी ख़िदमत जेका पेश करे थो, उहो ख़ुदि ब ख़ुदि हिकिड़ो तमामु वॾो हिकिड़ो क़दम आहे ऐं जस लहिणो। इन सां गॾु असांजो अॼोको प्रोग्राम पूरो थियो। कैमरामैन ख़ालिद मुग़ल सां गॾु ज़ुल्फ़कार वली खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।